नाज़रीन प्रोग्राम आख़िर छा कजे में तव्हांजो मेज़बान अली रज़ा मंगी तव्हां जॾो हाज़िर आहियां। मुल्की सियासी वायुमंडल जो ज़िक्र कंदासीं। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान चवे थो त अमरीका जी ग़ुलामी कॾहिं बि क़बूल न कंदुसि, इम्पोर्टेड हुकूमत खे कॾहिं बि क़बूल न कंदुसि। ऐं टिनि ॼणनि खे जंहिंमें हुन मोहम्मद शहबाज़ शरीफ़ जेको हिन वक़्तु वज़ीर आज़म आहे, पंजाब जो वॾो वज़ीर हमज़ा शहबाज़ ऐं वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह जे हवाले सां चवे थो त मां उन्हनि खे टिनि खे कॾहिं बि न छॾींदुसि। पुलिस अमलदारनि खे बि हुन सिधीअ रीति चिताव ॾिनो आहे, धमकी ॾिनी आहे, पाण जेको बि हिनखे चई सघूं था। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चवे थो त दिलि ते पथर रखी पेट्रोल जा अघु वधाया आहिनि। इन खां पहिरियां हू चवनि पिया त नवाज़ शरीफ़ असांखे सिधो चई छॾियो आहे त पेट्रोल जो अघु ₹1 बि न वधाइणो आहे, पर वधायो वियो। मुल्की मईशियत, मुल्क जो अवाम ऐं जेका सियासी सूरत हाल आहे, पाण ख़ासि तौर ते छाकाणि त सियासी सूरत हाल में जेकॾहिं इस्तेहकाम आहे त मुल्की मईशत बि हलंदी, सीड़पकारी बि ईंदी, ॿिया मामला बि हलंदा। पर जेकॾहिं उहा इस्तेहकाम ई न हूंदो त पोइ जेके ॿिया मामला आहिनि, आम ज़िंदगी आहे, उहा बि मफ़लूज थी वञे थी। सीनियर तज़निगारनि, सीनियर साफ़ियन इमदाद सूमरो साहब असांखे जॉइन कयो आहे। इमदाद साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। महिरबानी। इमदाद साहब कीअं था ॾिसो मुल्की सियासी सूरत हाल हिन वक़्तु किथे बीठल आहे? पाण जेकॾहिं 1.5 महीनो 2 महीना पहिरियां ॾिसूं त सियासी बहरान हुयो, ॿिया बहरान त पंहिंजे जॻह ते बरक़रार आहिनि, पर सियासी बहरान हो। छा हिन वक़्तु बि उहे ई हालतूं आहिनि? हिन वक़्तु बि छा किथे न किथे सियासी बहरान वारी कैफ़ियत आहे, हालत आहे? न दादा, मूंखे सियासी बहरान हिन वक़्तु बिल्कुलु नज़र न पियो अचे, छाकाणि त जेका सूरत हाल आहे उहा इस्तेहकाम ॾांहुं पई वञे। सियासी हिकिड़ो घर हुयो जितां इमरान ख़ान साहिबु सियासी बहरान पैदा करे सघियो पिए, कोशिशि कई पिए, उहो हुयो ऐवान सदर। अॼु मां ॾिठो त ऐवान सदर मां जेका हुकूमत जा फ़ैसिला आहिनि उन्हनि जी मंज़ूरी अचणु शुरू थी वई आहे। सदर साहिबु पहिरियों रिज़िस्ट कयो, पर हाणे लॻे पियो सदर साहिब खे को पैगाम आयो आहे किथां, या सदर साहिब खे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई आहे त हू वधि में वधि शयुनि खे टारे सघे थो, रोके नथो सघे। इन करे हुन अॼु जेको गवर्नर पंजाब जो नोटिफिकेशन आहे, समरी आहे, उहा मंज़ूर करे छॾी। अॼु मंज़ूर न करे हा त 2 ॾींहंनि खां पोइ मंज़ूर ऑटोमेटिकली थी वञे आइन तहत। पर इहा मंज़ूरी सदर ॾेई उन में जेको वज़ीर आज़म जो अख़्तियार आहे, जंहिंखे तस्लीम करण खां सदर मुमलिकत जो इनकारी हुयो, इमरान ख़ान जो इनकारी हुयो, उहो अख़्तियार मञियो आहे। जेकॾहिं सदर समरी न मंज़ूर करे हा 2 ॾींहंनि खां पोइ मलिक रहमान गवर्नर थी बि वञे हा, पर उन ते हिकिड़ो सुवाल जेको आहे इमरान ख़ान या PTI वारा उहे उथारींदा त भई सदर जो जेको अख़्तियार हुयो गवर्नर जी समरी या गवर्नर खे जेतिरे ताईं सदर जी ख़ुशनुदी हासिलु आहे, नओं गवर्नर वज़ीर आज़म नथो लॻाए सघे, तो उहो जवाब बि ख़तमु थी वियो आहे इन क़दम सां। ॿी शइ मां अॼु जी डेवलपमेंट ॾिसो त पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा, इमरान ख़ान जी हुकूमत इन्हनि जा जेके इलेक्शन कमीशन जा मेंबर हुया, उहे काफ़ी टाइम खां, केतिरनि ई महीननि खां, लॻभॻि साल थी वियो आहे, उहे तैनात न कया हुआ, नामज़द न कया हुआ, छाकाणि प्रोसीजर हुयो क़ाइदे ऐवानी क़ाइदे इख़्तिलाफ़ जी मुशावरत जो। उन खां पोइ जेको तकरर थियणो हुयो, पर इमरान ख़ान मुशावरत करण लाइ तयार ई न हो। हाणे उहो मुशावरत सां मेंबर जो अपोज़िशन लीडर ऐं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जेके मेंबरनि जो समरी मोकिली सदर ॾे, त सदर उहा बि मंज़ूर करे छॾी आहे, हालांकि PTI उहो तस्लीम करण लाइ तयारु कोन्हे। सो हाणे इहे जेके शयूं आहिनि, इहे ॾसनि पियूं त जेको हुकूमत जो हिकिड़ो फ़ैसिलो हुयो पेट्रोलियम जी क़ीमतूं वधाइनि थो, ज़ाहिर आहे जंहिंसां मुल्क में अवाम खे परेशान, महांगाई जो हिकिड़ो तूफ़ान ईंदो, पर उन फ़ैसिले सां सियासी इस्तेहकाम अचणु शुरू थी वियो आहे। मुआशी इस्तेहकाम बि अॻिते हली चयो पियो वञे। माहिर चवनि था त IMF जी मदद ईंदी, त उन खां पोइ सऊदी अरब बि मदद करण लाइ तयारु आहे, उन खां पोइ चाइना बि मदद कंदो, उन खां पोइ मुतहदा अरब अमारात बि, वज़ीर आज़म तुर्की वञनि पिया, उहे बि पाकिस्तान खे सपोर्ट कंदा। त आहिस्ता आहिस्ता मुआशी बहरान बि या मुआशी सूरत हाल जेका अबतर थींदी पई वई, उहा बि बहितरी ॾांहुं वधणु शुरू थी सघे थी। सो बुनियादी हुयो सियासी बहरान। सो सियासी बहरान हिकु मुआशी फ़ैसिले सां उहो बहितर थियणु ॾांहुं नज़र अचे पियो, वञे पियो। ऐं इमरान ख़ान जेको बहरान पैदा करण जी कोशिशि कई पिए, उहो बज़ाते ख़ुदि इमरान ख़ान लाइ बहरान बणिजी वियो आहे। उहो हिन हुकूमत लाइ उहे हालतूं जेके आहिनि मसइलो न आहिनि, इमरान ख़ान उन्हनि हालतुनि में पाण फासी विया आहिनि। सही। अच्छा इमदाद साहब, इमरान ख़ान जेको PTI जो चेयरमैन आहे, अॻूणो वज़ीर आज़म आहे, उहो
अमेरिका जे ख़िलाफ़ु ॻाल्हि करे थो त अमेरिका जी ग़ुलामी मंज़ूर कोन्हे का, कॾहिं क़बूल न कंदासीं, हीअ हुकूमत अमेरिका जी मढ़ियल आहे। त हितां जेकॾहिं 3.5 साल पोणा 4 साल वज़ीर आज़म रहंदड़ शख़्स इन क़िस्म जी ॻाल्हि करे त अमेरिका मढ़ी आहे हुकूमत, त पोइ हिते त हिकिड़ो ॿियो नाकारी तासुर वञे थो त शायदि किथे न किथे जेके बि हुकूमतूं ईंदियूं आहिनि उहे मढ़ियूं वेंदियूं आहिनि, उहे ईअं इम्पोर्ट ई कयूं वेंदियूं आहिनि। ॾिसो, पाकिस्तान या पाकिस्तान जहिड़ा मुल्क जेके ज़ाहिरा जेको शहबाज शरीफ़ चयो हो त जेको बेकारी आहे, जेको पहलू आहे उनजी चॉइस न हूंदी आहे। त पाकिस्तान जी सूरत हाल इहा आहे त असां IMF जी किस्त मिलण खां सवाइ फ़ैसिलो नथा करे सघूं पिया, अॻिते वधी नथा सघूं पिया। त इहा त ॻाल्हि ठीकु आहे त पाकिस्तान ते अमेरिका या ॿियूं आलमी क़ुवतूं इन्फ्लुएंस कनि थियूं, ख़ासि तौर ते अमेरिका कंदो रहियो आहे। हिते त अमेरिका असां ते मार्शल बि लॻारायूं आहिनि। सुवाल इहो आहे त अमेरिका जो जेको असरु आहे उहो केतिरो हुयो हिन मामले में। अमेरिका छा बाक़ी इहा साज़िश ठाही हुई या अमेरिका पंहिंजी राय ॾिनी हुई पाकिस्तान खे त भई तव्हां जेकॾहिं असां सां तालुकात रखणु चाहियो था पोइ तव्हांखे ही शयूं करणियूं पवंदियूं। इहो त को बि मुल्क कंहिं बि मुल्क खे चवंदो आहे। असां चवंदा आहियूं अमेरिका खे त भई तव्हांखे जेकर असां सां ठीकु हलणो आहे, तव्हांखे असांजी जेको डूमोर और मुतालबो ख़तमु करणो पवंदो या असांजी कुर्बानी खे तस्लीम करणो पवंदो। त असांजा 80,000 जेके आहिनि जवान ऐं शहरी शहीद थिया आहिनि। असां बि चवंदा आहियूं चवंदा आहियूं त भई असां सां तव्हांखे तालुकात बहितर रखणा आहिनि त इंडिया खे प्रेशर विझो त कश्मीर जो मसइलो हल करे। ॾिसो, इहो हिकिड़ो सफ़ारती शयूं त थींदियूं रहंदियूं आहिनि, पर हाणे अमरीकी साज़िश उन साज़िश जे ज़रिए इहा तहरीक आई आहे। ऐं उन ॻाल्हि ते उन सूरत में एतबार करे वठां हा जेकॾहिं आउं बाख़बर न हुजां। पर मूंखे त इहा 2021 खां ख़बर आहे तहरीक एतमाद वारो मामिलो इमरान ख़ान जे लाइ तयारु पियो हो। छो पियो हुयो मार्च में, पर मुस्लिम लीग नून उन जे फ़ैसिले लाइ ॾिनी पए या मुस्लिम लीग नून इमरान ख़ान साहिब खे घर मोकिलणु न पियो चाहियो त इमरान ख़ान जो जेको गैर मक़बूल फ़ैसिला आहिनि उहे इमरान ख़ान खे वधीक गैर मक़बूल कंदा ऐं इमरान ख़ान जी कारकर्दगी उनखे वधीक ख़राबु कंदी। उनजे करे मुस्लिम लीग नून खे पंहिंजी मक़बूलियत वधंदी नज़र आई पई। उन्हनि आसिफ ज़रदारी या बिलावल भुट्टो जो फ़ैसिलो या उनजी राय न मञी हुई। ऐं इहो सॼो पाकिस्तानी क़ौम खे ख़बर आहे त तहरीक एतमाद को इमरान ख़ान जे रूस वारे दौरे सां उनजो न आहे तालुक़ु। हा, उनजो तालुक़ु नवंबर जी तकरूरी सां ज़रूरु आहे त नवाज़ शरीफ़ साहिब खे इहो हुयो त जेकॾहिं नवंबर ताईं इमरान ख़ान रही थो वञे त उन सूरत में हू पंहिंजो आर्मी चीफ लॻाईंदो। नवाज़ शरीफ़ खे उहो रोकणो हुयो, उन्हनि उहो फ़ैसिलो कयो आहे। अमेरिका जी पाकिस्तान ते तहफ़ुज़ात उहे पंहिंजे जॻह ते मौजूदु अॻु बि हुया, हाणे बि आहिनि। इहो इमरान ख़ान साहिब जी जेका इहा ॻाल्हि त अमरीकी साज़िश आहे। अच्छा, भला अमरीकी साज़िश आहे त अमरीकी साज़िश जे ख़िलाफ़ तहरीक हलाइण लाइ इमरान ख़ान खे सुप्रीम कोर्ट जी प्रोटेक्शन खपे, इनक़लाब आणण लाइ सुप्रीम कोर्ट जी प्रोटेक्शन खपे। सही। ऐं जेको लॉन्ग मार्च आहे उहो लॉन्ग मार्च तयारी खां सवा कयो आहे। मतिलबु इमरान ख़ान साहिबु जेको आहे उनखे हाणे जीअं मूं चयो त पाण जेके हालतूं पैदा कयूं आहिनि उन्हनि हालतुनि में पाण फासी विया आहिनि इमरान ख़ान साहिबु। सही। अच्छा इमदाद साहिबु, जेको लॉन्ग मार्च या चूंड जो ऐलान कराइण जी जेका ॻाल्हि कई हुई त ऐलान कराए पोइ असां इस्लामाबाद मां उथंदासीं, इमरान ख़ान चयो हो, जंहिंमें पुलिस एहलकार बि शहीद थियो, उहो उनजो सिलसिलो ई आहे जेको लाहौर में थियो ऐं ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमालु थियो, गिरफ़्तारियूं थियूं, हिते कराची में सिंध पुलिस जी वैन खे साड़ियो वियो। त इन क़िस्म जूं शयूं थियूं। उनखां पोइ जेको लॉन्ग मार्च हुयो उहो नाकाम थी वियो या उहो बिना नतीजे ॼण त ख़तमु थी वियो। त उनखां पोइ छा था सम्झो त उन लॉन्ग मार्च नाकाम थियण खां पोइ इमरान ख़ान जे लहजे में, तकरीर में, लफ़्ज़नि में किथे का लचक नज़र अचे थी, या जीअं हाणे ऑडियो जेका लीक थी आहे त उन जे हवाले सां छा था सम्झो त छा वाक़ई इमरान ख़ान खे बैकडोर राब्ता करण जी कोशिशि करे पियो या राब्ता कराइण जी कोशिशि करे पियो? ॾिसो, इमरान ख़ान खे जेका लॉन्ग मार्च तां वापसि मोटियो आहे बग़ैर कंहिं नेगोसिएशन जे, को थींदो आहे न त तव्हां जेकॾहिं वञो था उते पहुचो था, तव्हांखे हुकूमत इंगेज करे थी, इंतिज़ामिया इंगेज करे थी, कोई इदारो तव्हां सां राब्ता करे थो, चए थो बाबा तव्हां वापसि वञो, पोइ हिन ते ॻाल्हाए सघिजे थो। अहिड़ी का शइ न थी आहे। इमरान ख़ान साहिबु लॉन्ग मार्च मोटाए वापसि खणी वञी जेको पेशावर वेही रहियो आहे त उन सां हाणे इमरान ख़ान साहिब खे पार्टी अंदरां पंहिंजे सपोर्टरनि जे अंदरां जेको आहे बग़ावत इमरान ख़ान लाइ अचणु शुरू थी वई आहे, उहा ख़तमु करण जी कोशिशि पियो करे। इहे जेके रोज़ाना इमरान ख़ान जी तकरीर आहिनि, हुकूमत में न आहिनि, इहे हिकिड़ो त इदारनि सुप्रीम कोर्ट ते प्रेशर विझणु, तहोस करणु सुप्रीम कोर्ट ते, धमान करणु त भई मूंखे हीअ शयूं तव्हां खपनि, हिकिड़ो उहो। ऐं ॿियो पंहिंजो जेको इमरान ख़ान जो सपोर्ट बेस आहे, उन सपोर्ट बेस खे राज़ी करणु त न न न आउं बीठो आहियां पंहिंजे पेरनि ते। इमरान ख़ान साहिबु पंहिंजी पार्टी खे बि बीठल नज़र न पिया अचनि। अवां ॾिसो
पेशावर में इमरान ख़ान साहब वञी वेही रहिया आहिनि, लाहौर नथा अचनि, इस्लामाबाद नथा वञनि गिरफ़्तारीअ जे ख़ौफ़ खां। सो इहो सॼो जेको कुझु थिए पियो, इन में इमरान ख़ान साहब जेके आहिनि उहे लॉन्ग मार्च वापसि वठी उन खां पोइ पंहिंजो पाण खे संभालण जी कोशिशि था कनि। नओं लॉन्ग मार्च इमरान ख़ान साहब कंहिंजी पोज़ीशन में हिन वक़्तु न आहिनि, कोन करे सघंदा, उनजी पॉलिटिकल पोज़ीशन उहा न आहे रही। ऐं इवन अॼु जेको तव्हां ॾिसो बलूचिस्तान जा जेके इलेक्शन्स थिया आहिनि उनजो बि त असरु आहे न PTI जे जेको इमरान ख़ान साहब जी बलूचिस्तान में का पोज़ीशन पहिरीं बि बहितर कोन हुई, पर जेको उन्हनि हिकिड़ो बयानियो ठाहियो आहे सॼी क़ौम उथी पई आहे, ग़ुलामी नामंज़ूर या आज़ादी थी घुरे पूरी क़ौम, उन क़ौम जो को थोरो घणो असरु बलूचिस्तान ते बि हूंदो। बलूचिस्तान में पश्तून आबादी आहे तमामु घणी, इमरान ख़ान जी पश्तून सपोर्ट बेस पश्तून आहे। इमरान ख़ान साहब जेके आहिनि उन्हनि खे उहे हाणे जेका हुनजी सियासत आहे उनखे बचाइण जी कोशिशि में आहिनि। हुकूमत खे केरु आहे, हुकूमत खे लाइ को प्रॉब्लम क्रिएट करणु उहा हाणे इमरान ख़ान साहब जे वस में कोन्हे। इमरान ख़ान साहब पंहिंजी सियासत बचाइण लाइ हिन वक़्तु जेको आहे उहो केॾीमहिल वकला कन्वेंशन खे ख़िताब था कनि, केॾीमहिल वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब था कनि। ऐं उन में बि अवां ॾिसो जीअं पुलिस वारे जी शहादत जी ॻाल्हि कई, कल्ह जेको चारसदा में थियो आहे, हिकिड़ो मोहम्मद ज़ादा हुयो नौजवान चारसदा में, उहो मनशियात फरोशन जे ख़िलाफ़ को एक्टिविस्ट हुयो, उनखे 2021 में क़तलु कयो वियो। उन जा जेके वारिस हुया उहे इमरान ख़ान जे साम्हूं प्रोटेस्ट करण आया बैनर खणी, उहे नारा त आहिनि ज़ालिमो जवाब ॾियो, खून ॾियो, हिसाब ॾियो। इमरान ख़ान छा कयो, उन्हनि जो बैनर घुरायो स्टेज ते, ऐं त इमरान ख़ान ते हेठां कुझु शइ खई बि हुई इमरान ख़ान साहब खे, माण्हू मोचड़ो हुयो, पथर हुयो, का शइ हुई, उहा वीडियो वायरल आहे, तुर में नज़र अचे पियो का शइ वई आहे स्टेज ते, उहा इमरान ख़ान साहब को भरिसां ई बीठल कैमरा उहा झपे वरिती। सो उहो बैनर इमरान ख़ान साहब स्टेज ते घुरायो। मोहम्मद ज़ादा जेको इमरान ख़ान जी हुकूमत में, KPK जी हुकूमत में, मर्कज़ में इमरान ख़ान जी हुकूमत 2021 नवंबर उनमें जेको क़तलु थियो वीचारो, उनखे इमरान ख़ान साहब चए थो त हीअ असांजे लॉन्ग मार्च तहरीक जो शहीद आहे, राणा सनाउल्लाह हिनखे मारायो आहे। शहबाज शरीफ़, राणा सनाउल्लाह, फलाणा मुंहिंजे निशाने ते आहिनि। इमरान ख़ान साहब जे निशाने ते उहे कोन्हनि। हिन वक़्तु इमरान ख़ान साहब पंहिंजी सियासत बचाइण जी कोशिशि था कनि, उनजे करे कूड़ियूं सचूं ॻाल्हियूं, कूड़ा सचा वाइदा, एतिरे ताईं जो ॿियनि जा शहीद जेके आहिनि या ॿिया जेके मक़तूल आहिनि। अवां ॾिसो कराचीअ वारो जेको वाक़ियो थियो हुयो डिफेंस में, उहो तस्वीरूं उन्हनि शेयर कयूं इमरान ख़ान साहब, त हीअ ॾिसो हीअ असांजा जेके आहिनि माण्हू लॉन्ग दौरान क़तल कया विया आहिनि कराचीअ में। इमरान ख़ान साहब ॼाणे उहो बहानो खपे पंहिंजी सियासत खे जीआरण लाइ। इमरान ख़ान साहब जीअं इहे कोशिशूं कंदा तीअं इमरान ख़ान जी सियासत जेका आहे उहा वधीक गहरी खाई में दफ़न थींदी। ठीकु आहे, वरी महिरबानी इमदाद साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।